जिते सावण जी बरसात जी मौसम आहे उते ख़ासि तौर ते थर में जॾहिं तरायूं भरिजी वेंदियूं आहिनि त हिकिड़ो ख़ासि ॾियारो पिणु मल्हायो वेंदो आहे। तोड़े जो उहो ॾिणु हिंदुनि जो आहे, पर हिंदू ऐं मुसलमान गॾिजी उहो ॾिणु मल्हाईंदा आहिनि। उहो कृष्ण भॻवान जे जनम जो ॾींहुं आहे, जंहिंखे थर में कानूड़ो चवंदा आहिनि, या ईअं खणी चऊं त कृष्ण जो जनम ॾींहुं चवंदा आहिनि। थर जे क़दीम रवायतनि मुताबिक़ हिंदू धर्म में हीउ अज़ीम ॾिणु हज़ारे सालनि खां जीअं जो तीअं मल्हाइबो रहियो आहे। कानूड़ा हिंदू मज़हब में ॿिनि तरीक़नि सां मल्हायो वेंदो आहे। हिकु कानूड़े जी रस्म जेको सनातन बिरादरी जा कुझु माण्हू मल्हाइनि था, उहो कानूड़ो मिटी जो पंहिंजे हथनि सां ठाहे उनखे चमकीला ऐं सुहिणा कपिड़ा पहिराइनि था ऐं उन कानूड़े जे मुंहं ते चमकीली जरी हणी उनखे अञा वधीक सुहिणो ठाहे उन ते टीला टुॿका ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ निशानियूं लॻाए उनखे हर तरीक़े सां सुहिणो ठाहिण जी कोशिशि कई वेंदी आहे। उन राति कानूड़ो ठाहींदड़ ख़ासि महिमाननि खे दावत ॾेई सॾाए थो ऐं सॼी राति ढोल ते नाच गानो थींदो रहे थो, जंहिंमें रासूड़ा ऐं ॿिया उतां जा मक़ामी लोक गीत औरतूं तोड़े मर्द ॻाईंदा रहनि था। ॿिए ॾींहुं ॿिनि पेरनि ताईं ठाहियल कानूड़ो हिकु हंधि पियल हूंदो आहे, उन लाइ जो ॿियनि पासनि खां ईंदड़ माण्हू अची दर्शन कनि। पोइ जिते कानूड़ो पियल हूंदो आहे उते ऐं उन जे आसपास जे ॻोठनि जा माण्हू अची उते कानूड़े जो दर्शन कंदा आहिनि। शाम जे वक़्तु वरी महफ़िल शुरू थींदी आहे त घर जूं औरतूं ऐं मर्द गॾिजी ढोल ते वरी नाच कंदा आहिनि ऐं उन नाच सां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू बि शामिलु थी वेंदा आहिनि। उन नाच गाने सां उहा कानूड़े जी मिटी मां ठहियल मूर्ति खणी ऐं घर खां ॿाहिरि कढी वेंदी आहे। पोइ वेझी का तराई हुजे या को तलाउ हुजे, उन में उहा तारण कई वेंदी आहे ऐं उन तारण करण सां उहा रस्म पूरी कई वेंदी आहे, जंहिंखे कानूड़े जो जनम ॾिणु चवंदा आहिनि।